नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त केरड़ा में खबर दींदा हलो। केरड़ा लग गोठ मोहम्मद बख्श इस्लामी जी रवासन मुबैन अगवा ॼाणल नारी सवेरा इस्लामी कराची अदालत में साजिद इस्लामी सां पसंद जो परणो करे छॾियो आहे। नारी ऐं हुनजो मुड़ुस चवण आहे त असां ॿिन्ही पसंद जो परणो कयो आहे। नारी जा माइट अगवा जो ग़लत इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, जॾहिं त मोतमार धमकियूं ॾेई असांखे अलॻि करण चाहिनि था। हिननि IG सिंध खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु नारी जो भाउ बूरल इस्लामी नारी जे बाज़ियाबी लाइ एहतिजाजन पिस्टल जो फायर करे खुदकशी करण जी कोशिश पिण कई हुई ऐं मीरवा थाने ते अगवा जो केस भी दाखिल आहे। तरह सां पंहिंजे प्यार जो परणो कयो आहे। मां सवेरा खातो सां प्यार जो परणो कयो आहे कोरट सिटी में। हा, ऐं असांजे माण जी कोशिशि कई थी वञे पर ईसे इस्लामी जा पुट गुडो इस्लामी, सुधीर इस्लामी, सूबो इस्लामी ऐं इम्तियाज़ इस्लामी, ज़ुरैया पुट हज़ूरो इस्लामी, हामिद इस्लामी, अजीब इस्लामी, इहे असांखे मारण जी कोशिशि था कनि ऐं असांजे जान जो तहफ़ुज़ ॾिनो वञे। एस जो ठरी मीरवा खां SP खैरपुर खां DIG सखर खां मां अपील थो कयां असांजे मारण जी कोशिशि कई थी वञे, असांजे जान जो तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं इहे असांखे मारण जी कोशिशि था कनि, असांजे जान जो तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजे रेफार असांजे मथां कटी थी वञे, मुंहिंजे मामाणनि जे मथां कटी थी वञे। उहो छोकिरे पंहिंजे पाण खे फायर कयो आहे, फायर करे उहा FIR असांजे मथां कराइनि था पिया। अच्छा, FIR खे बि रोकियो वञे। अच्छा जी, हाँ, हाणे वधीक तव्हां छोकिरीअ खां वठी था सघो बयानु। पूरे आला हुक्मराननि खे अपील था कयूं त असांखे बचायो वञे ऐं मुंहिंजे मामाणनि खे बि फसाए थो वञे या FIR कराई थी वञे, उन्हनि ते बि असां ते बि कराई थी वञे। अच्छा हा, हिन खां बचायो वञे असांखे। चोर आहिनि, धाड़ेल आहिनि, मारण जी कोशिशि था कनि। हाणे पंहिंजे पाण खे उन फायर करे असांखे पाण खे गोली हणी आहे, हाणे असांखे फसायो थो वञे, जो ख़तरो आहे। अच्छा हा, मुंहिंजे मामाणनि खे बि धमकियूं ॾिनी थियूं वञनि मारण जूं। हुकूमत अञा कुझु बि कोन्हे, न तहफ़ुज़ ॾिनो आहे, न को तावन कयो आहे असां सां। पंहिंजे ते रहंदो असां ते FIR था कराइनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।